कि एक बार विश्वामित्र महाराज राजा विश्वामित्र हा ऐं तपस्वी भी खतरनाक ॾाढा जंगल में अकेला परिवार रहंदा। वशिष्ठ महाराज केवल परिवार उन्हनि जी धर्म पत्नी माता अरुंधति उन वटि मेहमान बणिजी आया तो उन्हनि चयो असां वटि भोजन स्वीकार कयो। विश्वामित्र चई गरीब पाण झोपड़ीअ में वेठो आहे पंहिंजो परिवार असां सां हज़ारे सैनिक ये छा असांजो आतिथ्य कंदो। चई ठीकु आहे महाराज भोजन करायो। ठीकु आहे तव्हां तैयार थियो वियो भोजन स्वीकार कयो। कमाल थियो हिकु मिंट में सभिनि खे अहिड़ा ताम स्वादिष्ट भोजन चकाचक परोस दियो। हैरान थिया सब। अरे वन में रहण वारो महात्मा ब्राह्मण देवता हिन वटि इहो भोजन कानो आयो। तॾहिं पतो पियो त उन वटि कामधेनु गऊ आहे। कहिड़ी गऊ? नंदनी गऊ कामधेनु। उन को जेको घोड़ो मिली वेंदो आहे। हाणे लालच अची वई विश्वामित्र खे। चवणु लॻो तव्हां संत ब्राह्मण तव्हां काॾे कंदव इहा गांइ असांखे ॾियो। ब्राह्मण वटि गांइ न हूंदी छो न हूंदी भाई। उहा बि कामधेनु ऐं कामधेनु नंदनी माता उहा वञणु न पई चाहे कि मां वशिष्ठ महाराज वटि रहंदमि विश्वामित्र वटि न वेंदमि क्षत्रिय वटि। गुस्सो अची वियो। चई तव्हां अकेला वेठा आहियो असां वटि 1000 सैनिक आहिनि न ॾींदव त पोइ ज़बरदस्ती खणी वेंदोमांव। वशिष्ठ महाराज वटि ब्रह्म तेज सम्झो था यानी ब्राह्मण जे पंहिंजे धर्म में एॾा पका हा कि उनखे ब्रह्म तेज चइबो आहे। उन साम्हूं क्षत्रिय तेज कुछ भी कोन्हे। ये वशिष्ठ महाराज जेके सतयुग में हुया ऐं सतयुग में त्रेता युग में भी हुया कि हिक ॾींहुं राम जी ईंदा ऐं मां उन्हनि जे कुल जो आचार्य बणंदुमि। ऐं वाकई राम जी आया उन्हनि कुल जो आचार्य पद तॾहिं तेस तक संभाले रखियो। कई पीढ़ियुनि तक कई पीढ़ियूं गुज़री वयूं लखे साल ऐं आख़िर राम जी खे उन्हनि जेको ब्रह्म ज्ञान ॾिनो उन सां योग वशिष्ठ ग्रंथ बणिजो। चओ हरे राम। वशिष्ठ महाराज चयो ॾिसो धर्म जी ॻाल्हि आहे कि मां तव्हांखे पंहिंजे मन सां कुझु भेंट कयां अलॻि ॻाल्हि आहे। छीना झपटी करणु इहो त धर्म न आहे। तव्हां अतिथि महिमान बणिजी आया हो मां तव्हांजी सेवा कई आहे। चई सभु मां ॻाल्हियूं न ॼाणा ॾियो था कि न हमलो करे छॾे। तुरंत वशिष्ठ महाराज कामधेनु माता के चयो माता कृपा कयो रक्षा कयो। कामधेनु गऊ मो 1000 सैनिक प्रकट थिया। दक्ष तलवार भाला धनुष खणी अहिड़ी युद्ध थी सब विश्वामित्र जा सैनिक भॼी विया। सब भॼी विया जेके बीठा वया जेके बचा वया। समझो था हाहाकार मची वियो। विश्वामित्र भॼी हली वियो। एॾो मन में द्वेष भरिजी वियो क्रोध भरिजी वियो। हिकिड़े प्रेत खे चई करे उन वशिष्ठ महाराज जा 100 पुट माराए छॾिया। 100 पुट। लेकिन वशिष्ठ महाराज ब्रह्म ज्ञानी आहे। ब्रह्म ज्ञानी सदा निर्लेप जैसे जल में कमल अलेप। असांजे नज़र में पंहिंजो पराव आहे। ब्रह्म ज्ञानी जे नज़र में कुछ भी पंहिंजो पराव न आहे। केवल वासुदेव आहे। शरीर जड़ आहे आत्मा चेतन आहे। आत्मा मरंदी कोन शरीर बचंदो कोन। एॾा धीरजवान वशिष्ठ महाराज तॾहिं भी शांति न आई। ब्रह्मा जी जी भारी तपस्या कई भाई मां वशिष्ठ महाराज वांगुर ब्रह्म तेज में भरजी वञा। और कमाल जी ॻाल्हि आहे ब्रह्मा जी राजी भी थिया। कई सालन जी तपस्या पूरी थी। लेकिन ख़बर तो ब्रह्मा जी छा वरदान ॾिनो। हाँ हाँ विश्वामित्र जी तहां भी ब्रह्म तेज में भरजंदो। जबकि आयो राजा क्षत्रिय आयो पर तहां में भी ब्राह्मण तेज ईंदो ऐं तहां भी ब्रह्म ऋषि चवाईंदो। पर कॾहिं जॾहिं वशिष्ठ महाराज पंहिंजे मुख सां चवंदा। जॾहिं केरु चवंदा? वशिष्ठ महाराज। ब्रह्मा जी त चई करे हली विया ऐं विश्वामित्र जी रग रग में बाहि लगी वई। भाई जंहिंजे लड़ाईअ जे करे मां ब्रह्मा जी जी तपस्या कई जंहिंखे नीचो ॾेखारणो हो जंहिंसां लड़ाई करणी जंहिंजे साम्हूं मां वॾो ऋषि ठहां
लेकिन कमाल आ उहो बि चयो कि जॾहिं वशिष्ठ जी चवंदा तोखे हाणे हे तपस्याउनि सां कम न हलंदा साम्हूं त मां बीह नथो सघां उन्हनि जे उनजो ब्रह्म तेज आहे अॼु ई राति जो लिकी करे मां फरसे सां उन्हनि जो सिर लाहे छॾियो अधु राति जो वियो चांड्रो की राति हुई चओ हरे राम और लिकी करे तलवार फरसो शस्त्र खणी करे विश्वामित्र पांव दबे वियो मौक़ो ॾिसण लॻो छा थो करे ऋषि जागे तो सुम्ही पियो आहे धीरे सां खिड़कीअ मां ॾिठई त अरुंधति माता उनजी धर्म पत्नी चेती आहा क्या चांदनी रात है स्वामी देखिए कितना सुंदर मौसम है चांदनी रात कैसी खिली हुई है कैसी अद्भुत ज्योत्सना रोशनी छाई हुई है धर्म पत्नी माता अरुंधति चयो वशिष्ठ महाराजन चवंता हा देवी सच में केडी सुंदर चांदनी रात आ लेकिन धन्य विश्वामित्र जो एड़ी चांदनी रात में भी तपस्या करे रहियो आहे भोगी भोग करे रहन घुमी फिरी रहन सुख वठी रहन आलसी निंड करे रहन पर धन्य विश्वामित्र जो एडी सुहानी रात में भी वेही करे हरि जो भजन तो करे तपस्या तो करे पियो कंहिं चयो वशिष्ठ महाराज ऐं कंहिं ॿुधो खिड़कीअ मां लिकी करे विश्वामित्र छा करण आया मारण आया हाँ जप भी छाजे करे कंदा उनखे नीचो ॾेखारण लाइ हा न हाणे जो ॿुधूं पीठ पीछे भीतर आत्मा की आवाज आई परमात्मा जी कि देख विश्वामित्र जिसको मारने के लिए तू हाथ में आज शस्त्र लेकर आया है तेरे पीठ पीछे एकांत में अपनी पत्नी के साथ वो तुम्हारी तारीफ कर रहा है जिसके 100 बेटे तुमने मार दिए एडी दिल ते चोट लगी आयो तो क्रोध में हो आयो तो अहंकार में हो पर यह एक लाइन जेकी वशिष्ठ महाराज चई सजो अहंकार वही हो क्रोध वही हो हथ मो कटार छड़जी वही जोर जोर सां रोवण लगो वशिष्ठ महाराज की आवाज आई केरा भाई चरणन ते किरी पियो चरण छड़े कोन रोवंदो रहे क्षमा कयो हे ब्रह्म ऋषि क्षमा कयो हे महात्मा क्षमा कयो मां ॾाढो अपराधी गुनहगार पापी अधम नीच आहियां ये अखर चई ऐं तुरंत वशिष्ठ महाराज खणी करे उनखे गले सां लॻायो ऐं चयो उठो ब्रह्म ऋषि छा चयूं उठो ब्रह्म ऋषि ओॾी महिल ई ब्रह्म ऋषि बणिजी यानी क्षत्रिय मो ब्राह्मण थियो तपस्या कई ओॾी महिल न थियो जेॾी महिल वशिष्ठ महाराज चयो छो जो ओॾी महिल अहंकार हली वियो क्रोध हली वियो पश्चाताप अची वियो किरी पियो इन तरह सां पश्चाताप ईंदो आहे त पिछला कर्म पाप वही वेंदा आहिनि पश्चाताप जो अर्थ इहो ई आहे कि जेकी ग़लती थी आहे वरी दोबारा न थींदी वरी ॿियों बार न थींदी चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव।